जी शादी कई वञे त उन खां पुछियो वञे त छा आहे जेका पुण जेका इस्लाम में आहे त जॾहिं उन शादी थिए उनजी त उन खां रज़ामंदी उनजी ज़रूरु पुछी वञे। इन में जेके किरदार आहिनि उहे ख़ासि तौर ते जेके आहिनि सुहिणी जेका धीउ हुई उहा तुला जी हुई, जेको कुंभर हुयो। उन खां अलावा मेहार जेको असल में जंहिंजो असली नालो हुयो इज़त बेग, बुखारा खां आयल हुयो, वापारी हुयो। वापार में जॾहिं आयो हुयो त सुहिणी सां हुनजो मेल मिलाप थियो, मुहबत थी, इश्क थियो। उन में जेको आहे सो हुन मेहूं वीचारियूं ऐं हुन तुला कुंभर वटि कमु बि कयो, पर अॻिते हली करे उन्हनि जो जेको साल में जेको नाज़ खां आहे मेल मिलाप नथो थिए ऐं सुहिणी ॿुॾी थी वञे, अॻिते थिए थो ख़तमु। माना इहे असांजा जेके किरदार आहिनि उन्हनि खे इहे आहिनि ऐं इन ई सुर खे सुर तो ॾेई पुण चयो वेंदो आहे। ठीकु आहे। सुर ससुई आबरी, सुर माज़ूरी, सुर देसी,